पाकिस्तान आर्मी जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे ही अब मुमताज़ अली सनाफ मोहम्मद यूसुफ कोसो कोट हाजी ज़ाकिर कोसो ये बयान ॾेई रहियो आहियां त कल्ह शाम जो तारीख़ 6/7/2026 ते शाम जो 7 खां 8 बजे धारे पुलिस अटाला जे में 4-5 गाॾियूं जंहिंमें स्पेशल टीम इंचार्ज आरिफ जरवार, SHO टंडो बागो अनवर लगारी, SHO ॾेई ग़ुलाम हैदर पावर ऐं पुलिस टीम असांजे घर ते बिला जवाज़ चढ़ाई करे बिना के FIR जे बिना के केस जे चार दीवारी जो तक़दुस पायमाल कंदे असांजे घरनि में दहशत गर्दन वांगुरु घिड़ी बिना के वर्दी जे बग़ैर वर्दी जे सिविल कपिड़नि में असांजे घरनि में घिड़ी ऐं दहशत गर्दी पखेड़े हिरासमेंट करे असांजे ॿारनि बचनि ते हथियार सिधा करे ऐं मुंहिंजी जीजल अमड़ खे जंहिंजी एज तक़रीबन 70 खां 80 साल आहे उन खे खंभे खणी विया आहिनि ऐं उहा हार्ट जी पेशेंट आहे। अगरि उनखे कुझु बि थियो, उनखे तकलीफ़ आहे, अगरि उनखे कुझु बि थियो, कंहिं बि का बि तकलीफ़ थी उनखे त उन जा ज़िम्मेवार SHO टंडो बागो अनवर लगारी, स्पेशल टीम इंचार्ज आरिफ जरवार ऐं SHO ॾेई ऐं पुलिस टीम हूंदी ऐं असां उन जे मथां FIR दाख़िल कराईंदासीं। जेकॾहिं असांजे मथां का FIR आहे, को केस वग़ैरह आहे त उनखे साम्हूं आंदो वञे, असीं उन केस खे मोहं ॾियण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी बेगुनाह असांजे घरनि ते 8 ॾींहं 10 ॾींहं ते चढ़ाई करे असांखे जेजारे ऐं असांखे हिरासमेंट कराए जेको आहे न असांजे मथां इहो पैसा घुरणु ऐं असांजे मथां इहे कूड़ियूं FIR जूं धमकियूं ॾियणु इहो जाइज़ कोन्हे को। इहो कहिड़े क़ानून जे मुताबिक़ असांजे जीजल अमड़ खे खंयो वियो आहे ऐं जेकॾहिं आउं उन्हनि खे चवणु थो चाहियां जे मुंहिंजी जीजल अमड़ खे गिरफ़्तार कयो आहे बिना के जवाज़ जे उन्हनि खे चवणु थो चाहियां तव्हां पंहिंजी DNA टेस्ट करायो। तव्हांजी माउ नाहे, तव्हांजी भेण आहे ई कोन का। अगरि तव्हां में गैरत जी ज़री बि हुजे हा तव्हां अहिड़ी किरियल हरकत कोन करियो आहे। असां इन जे करे SSP साहब खां, IG साहब खां, DIG साहब खां, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां ही मुतालबो था करियूं त फिलफोर ऐं पाकिस्तान आर्मी खां ही मुतालबो था करियूं त हिननि जेके किरियल हरकत कई आहे पुलिस वारनि इन्हनि SHOs जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त क़ानूनी कार्रवाई करे हिननि खे फिलफोर हटायो वञे। असांखे अहिड़ा SHOs न खपनि। SSP साहब हिकु बहितरीनु ऐं ईमानदार ऑफिसर आहे, उन जे ईमानदारी जे मथां हीअ जेके कारियूं रिढूं आहिनि इहे उन्हनि जे साख खे, उन्हनि ऑफिसरनि जे साख खे ख़राबु करे रहिया आहिनि। महिरबानी करे असांजो इहो मुतालबो आहे त अहिड़े SHOs खे हटायो वञे ऐं इन्हनि खे फिलफोर कानून जे कटाणे में आंदो वञे ऐं असांजो हीउ एहतजाज रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं वक़्तु सर कमु अची सघे। ॿी सूरत में असां SSP ऑफिस जे अॻियां एहतजाज करे असां पंहिंजो मसइलो पाण हल कंदासीं। अगरि असांजो मसइलो हल न कयो वियो त